नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा आहियूं त मुस्लिम लीग नून जी अॻवान मरियम नवाज़ चयो आहे त मच साने जा मुतासिरीन हुकूमती दाद रसी जा मंज़र आहिनि। वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठल शख़्स खे ज़रो बि एहसास न आहे, क़ौमी साने ते सियासत नथी करे सघिजे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज़ कोयटा रवानी थियण खां अॻु सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त रियासत माउ ऐं वज़ीर आज़म पीउ जो किरदारु अदा कंदो आहे। मूंखे अफ़सोस आहे त अव्हां खे क़ौम जो एहसास न आहे। ग़रीब पोरियत इंतज़ार करे रहिया आहिनि त ही हिननि जे ॾुख में शरीक थिए। हिन चयो त नवाज़ शरीफ़ कोयटा वञण जी हिदायत ॾिनी। मच सानू ॾुखोईंदड़ आहे। हिन वधीक चयो त हज़ारा बिरादरी जे माण्हुनि सां काफ़ी वक़्त खां ज़ुल्म थींदो आयो आहे। माण्हुनि पंहिंजे प्यारनि जा लाश रोड ते रखी वेठा आहिनि। अहिड़े वाक़े ते मुतासिरीन सां गॾु बीहण असांजो फर्ज़ आहे। ओॾां कोयटा में मच साने जे मुतासिरीन जो एहतिजाजी धरणो 5 ॾींहं बि जारी आहे। बलूचिस्तान जो वॾो वज़ीर बि पोयरनि खे राज़ी न करे सघियो। हज़ारा बिरादरी सां यकजहती जे इज़हार लाइ शहर में शटर बंद हड़ताल कई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।